संगत अस्सलाम वालेकुम। याली मदद ही ॻोठ आहे रुको तालको लखी ज़िलो शिकारपुर डिवीज़न लाड़काणो सूबो सिंध मुल्क पाकिस्तान एशिया खंड। ख़ुशि हुजो आबाद हुजो। ही रेगुलेटर आहे जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे ऐं सिंधी में हिनखे चइजे त घणनि पुलियुनि वारो वाह आहिनि ॿ वाह खनि आहिनि ऐं उन्हनि जो वहुकिरो आहे पाणी छुड़ियो पाणी अलाह साईं जी महिरबानी मदीने सरदार जे सदके जो हिन सिंध खे सरसब्ज़ कयो अथसि। हे जेके वाह आहिनि उन्हनि में पाणी सफ़ा चोटी ते हले थो। हीअ असांजो पुराणो सुघड़ छा थो चवे अदा इहो कैनालनि जे ॼाण त ॾे शीतल किनाल वारनि किनाल ॿई हिक में पाणी पोइ जुदा जुदा था थियनि। हा ॿ वाह थियनि था हिकिड़े मां। हे जेको मुंड मां थो अचे इन जो नालो छा आहे? खीरथर किनाल। खीरथर कैनाल मां ॿ वाह वारही कैनाल बि हितां थी निकिरे ऐं हाणे ॾिसो सफ़ा भरियल थी हले। परियों गेट अथसि, इहे गेट आहिनि। हीअ असांजो ॻाल्हाइण वारो जेको दोस्त हुयो इहो पुराणो सुघड़ करीम बख्श शेख साहिबु रुक ॻोठ जो आहे ऐं हिते तमामु हे जेको हे नज़ारो आहे मौला जो। हे वण आहिनि, हे होटल आहिनि, इन्हनि होटलनि ते माण्हू वेठा आहिनि ऐं चांहि पीअण वारा। होटल जेको आहे परे परे आहे, परे परे आहे। सुभाणे अलाह जो जहान आहे। हे वण आहिनि घाटा, इन्हनि जे हेठां असां वेठा आहियूं। अलाह साईं कुझु कंदो, वॾी महिरबानी कुर्बत। सलाम वालेकुम सलाम।